सिंधी आयो हुई चो जय झूलेलाल। हां मां भी सिंधी बिल्कुल बिल्कुल जय झूलेलाल। तव्हां ॿुधायो फिल्म जे बारे में तव्हांखे कीअं छा ॾाढी मस्त लगी, ॾाढी बढ़िया। जय झूलेलाल। जय झूलेलाल। तव्हां फिल्म जे बारे में छा चवणु चाहींदव? अचो समाज जे ॾाढी सुठी ॾाढी उनखां सुठा सिंधी आहियूं। जय झूलेलाल आयो न सुठी पिक्चर आहे बढ़िया तमामु असां बि सिंधी आहियूं हाँ मां भी सिंधी हा मां बि सिंधी आहियां हाँ मां भी सिंधी आहियां, मां भी सिंधी आहियां। सब सिंधी आहियूं। सब सिंधी फिल्म जे बारे में कोई कुझु ॿुधाइणु चाहियो समाज खे असां छा ॿुधाइणु चाहियूं था? छा ॿारनि खे सिंधी सां ॻाल्हाइणो आहे असांखे ॿारनि सां नंढनि सां सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे हाणे हिंदी बि ॻाल्हाईंदासीं इंग्लिश बि ॻाल्हाईंदासीं पर सिंधी ज़रूरी आहे ताकी उहो सिंधी यादि करे अॻिते हली करे उनखे ख़बर पए कि मां बि सिंधी जो ॿार आहियां जी महिरबानी महिरबानी सदा हा तव्हां फिल्म जे बारे में छा चवंदव? सही ॻाल्हि आहे। मुंहिंजी पोटी पाण चईंदी हुई मम्मी जय झूलेलाल तू सिंधी में ॻाल्हाए पिक्चर ॾाढी सुठी आहे वॾियूं सिंधी में ॻाल्हाए असां कम से कम ॻाल्हाए नथा सम्झंदासीं सच्चाई असांजी वॾनि जी ग़लती आहे न कि ॿारनि खे इंग्लिश सां पढ़ायूं त हिंदी या इंग्लिश सिंधी समाज जा ॿार पढ़ी करे ॿाहिरि वञनि था हली ॿाहिरि नौकिरी था कनि ऐं हुते एजुकेशन असां एक्चुअली एजुकेशन उन्हनि खे सुठी था ॾियूं इन करे उन्हनि खे पैसो ख़र्च करे पाण विदेशनि में पढ़ायूं था पर ॿार छा आहे ॿाहिरि था वञनि हली विदेशनि में था वञनि हली उते हिंदी ऐं अंग्रेजी था ॻाल्हाइनि पर माउ पीउ खे सां गॾु घर में अची करे सिंधी ॻाल्हाइणु खपे ऐं ॿारनि खे सिंधी सिखणु खपे त इहो असांजो ॿारनि खे हिन मंच जे माध्यम सां आह्वान आहे कि तव्हां चाहे विदेशनि में रहो चाहे मल्टीनेशनल कंपनी में कमु कयो चाहे किथे बि कमु कयो तव्हां समय पहिरियों हिते ॿाहिरि वञो था पर उते सिंधी ॻाल्हाईंदो तव्हांजे माउ पीउ जो रोशन थींदो नालो ऐं असांजी आसीस असांजे ॿारनि सां गॾु आहे जय पोटियूं ॿई वॾियूं सिंगापुर में पढ़ंदी आहे ऐं कोई कॉलेज में चईंदी मूंखे सिंधी में ॻाल्हाए तॾहिं माउ पीउ फुलिजी वेंदी आहे हिंदी में ॻाल्हाइण लॻजी आहे चईंदी आहे सिंधी में ॻाल्हाए ॾाढी सम्झंदासीं ॻाल्हाए नथा सघूं जी सिंधी सुठी ॻाल्हि ॾाढी ख़ुशी थी सिंधी पिक्चर ॾिसी करे सुठी लॻी ॻाल्हाइण लाइ ॾाढो सुठो आहे असांजे घर में सभु ॿार सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि असांजो सहुरो सिंधी साहित्यकार हुयो मिस्टर खीरदास बेगवानी फानी सिंधी पिक्चर ॾाढी सुठी आहे ॾाढी दिलि सां ठाही वई आहे इन करे सभिनी सिंधियुनि खे ॾिसणु खपे ऐं सिंधियुनि जो मान आहे इहो जेके बि भगवान दास चंदानी ऐं मुक्ता दीदी जेकी महिनत कई आहे उहो वाक़ई क़ाबिल ताबिर आहे इन करे सभिनि खे मुंहिंजो निवेदन आहे त सभु ॼणा सिंधी पिक्चर ॾिसो ऐं ॿारनि खे जेको आहे सिंधी ॻाल्हायो ॿारनि सां घर परिवार में सिंधी ॻाल्हायो जीअं सिंधियत जो मान थिए जय झूलेलाल जय झूलेलाल भाई मां भागचंद पुरचानी सिंधी समाज खे इहो मैसेज ॾियणु चाहियां अधिकतर पंहिंजा सभई भाउर जेके आहिनि बिजनेसमैन आहिनि सभई बिजनेसमैन आहिनि उन्हनि खे निमाणी वेनती आहे पहिरें झूलेलाल साईं जी आरती करनि ऐं उनखां पोइ पंहिंजे दुकान ते वञनि त उन्हनि दिन दोगुनी राति चौगुनी तरक़ी कंदा जय झूलेलाल सिंधी आया दादा ये मूवी जो है डायरेक्टर ठाही है ॾाढी मस्त ठाही है अञा हिन फिल्म में शायदि ॾाढा पैसा लॻणा हुआ पर असां समाज खे सभिनी हींअर अॻियां अचणु खपे छो जो ये फिल्म अब समझो 15 छो मां भी इंडस्ट्री बॉम्बे में रही चुका थोड़ो बहुत मुझे खर्च छा थींदा आहिनि एडिटिंग छा थींदी आहे हिन में 10-20 करोड़ जा लॻनि ऐं 10-20 लख ॿिए लॻनि 25 लख पर लॻाईंदा ई सिंधी पाण हाणे केॾा डायरेक्टर साहब उनखे सपोर्ट कंदासीं सभु सिंधी मां ख़ुदि एब्रॉड दुबई में ऐं पैसा वठाए ॾींदुमि ऐं तव्हां सिंधी मूंसां गॾु हुजिजो असां समाज वरी जुड़े जय झूलेलाल हेमू कराणी ऐं वरी सभु घर में सभु जय झूलेलाल साईं तव्हां कॾहिं तव्हां मूंसां रखो साईं के समय में बॉम्बे में कॉन्टेक्ट बेहतरीन कमु कंदासीं रखो साईं रखो मुंहिंजे मालिक तव्हां सभिनी ॾाढी महिनत सिंधी फिल्म में जेको मैसेज ॾिनो वियो आहे कोई बि
शुभ कम करण सां पहिरियों 5 दफ़ा जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल चई करे कम खे अॻिते वधाइणो आहे। 5 दफ़ा जय झूलेलाल चई पहले सभिनि माण्हुनि खे हाँ मां भी सिंधी आहियां। सिंधी पिक्चर ॾाढी शानदार जानदार आहे। असां सिंधी आहियूं त असांखे सिंधीअ में ॻाल्हाइणु खपे ऐं सिंधी ते शान वधाइणु खपे। आयो लाल असां सिर्फ़ु फिल्म कोन था खणी वञूं, असां सभु इन फिल्म जे अकॉर्डिंग हलंदासीं। घर में सभु जय झूलेलाल चवंदासीं। सिंधी समाज लाइ ॾाढो सुठो मैसेज आहे। इहा फिल्म सभिनी खे ॿारनि सां गॾु ॾिसणु खपे। जय झूलेलाल, सिंधी झूलेलाल जय श्री झूलेलाल। हींअर चेटी चंड हींअर पिक्चर ॾिसी करे माण्हुनि जे अंदरि जेतिरी जागृति पैदा थी आहे झूलण साईं जे प्रति, उहो झूलण साईं खे समर्पित आहे। ऐं जेको पंहिंजो झूलण साईं खे यादि कंदो 5 दफ़ा झूलण साईं जो नालो वठंदो जय श्री झूलेलाल जय श्री झूलेलाल जय श्री झूलेलाल जय झूलेलाल जय श्री झूलेलाल। हींअर झूलण साईं जो ॾींहुं अचण वारो आहे। चेटी चंड सिंधियत जो ॾींहुं आहे। उन सिंधियत जे ॾींहं खे शान सां मल्हायो। झूलेलाल चवंदो आहे घर में नोटनि जूं बारिशूं थींदियूं। इहो त ॿुधायां मां तव्हांखे। इहो जोश हिते ख़तमु न थियणु खपे अॻिते।